नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं घोटकीअ मां जिते पिञो लबाणो जी रहवासण माई बशीरा चावण क़ुरान पाक मेड़ खणी पुलिस ए सेक्शन थाणे ते पहुती त मुंहिंजे ॻोठ पिञो लबाणे में 18 वेसवा ज़मीन आहे जंहिं ते अरबेलो चावण ASI ग़ुलाम मुस्तफ़ा चावण बख़्शो चावण ऐं मिस्री चावण वांगारू वठी मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि पिया। जॾहिं त मां पंहिंजी ज़मीन ते पहुतसि त मूंखे अगवा करण जी कोशिशि कई वई। मुंहिंजी दांह ते ॻोठ वारा निकिरी विया। जन मूंखे छॾायो। मां अहिड़ी दांह खणी पुलिस ए सेक्शन थाणे ते पहुती आहियां त मुंहिंजी हिकु बि न ॿुधी वई ऐं मूंखे थाणे मां धिका ॾेई वापसि कयो वियो आहे। केरु ईंदो? छा नालो अथसि? मां ईंदो सो ॻोठ खे पुछे त मां अब्बा असां ॿई भेनर आयासीं सब्जी पता पियासीं उन क़ुरान ते मुंहिंजा बच्चा अॼु कोन आया। अॼु मुंहिंजा बच्चा कोन आया बाक़ी हाणे तूं क़ुरान शरीफ़ खणी आया पिञो लबाणे ॻोठ मां पर तुंहिंजी FIR नथी थिए ना वो करण पिया त मुंहिंजी अतलस कयो ना कयो ये करण बि मुंहिंजे बच्चा के गरीब हे मुंहिंजे बदी खयण वञी पिया हेड़ी समझे बदी हाणे त क़ुरान शरीफ़ थाणे ते खणी आया न त हुननि जी अतलस न कयो मुंहिंजा बच्चा विया हाणे तुंहिंजी FIR तूं क़ुरान शरीफ़ खणी आया पोइ बि तुंहिंजी FIR नथा कनि मुंहिंजी ना कटण त ना कटण हुननि जी बि ना कटण जेको चवंदा पिया हक़ 15 पैसा मूंखे ॾियण क़ुरान लॻो। अच्छा हाणे तूं घर मोटी वेंदी पिया? हा मूंखे घर मोटायो अथसि। क़ुरान शरीफ़ खणी वरी घर में FIR न कंदो? वॾो ज़ुल्म आहे इहे मरे थाणे ते आई आहे। अच्छा उते आ ही साईं में नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ मरे क़ुरान शरीफ़ खणी आई आहे थाणे ते। क़ुरान शरीफ़ खणी आई आहे थाणे ते क़ुरान शरीफ़ खणी आई आहे थाणे ते त मुंहिंजे मथां FIR थी वञे ऐं मुंहिंजी FIR ॿुधो तुंहिंजी ज़मीन ते माना कब्ज़ो कंदा पिया आहिनि। पंहिंजी ज़मीन खातेदार छेत्री वेसन मूं अधु बि चई विया आहिनि मूंखे अधु बि क़बूल आहे मूंखे पुतो बि मूंखे विढ़ंदा पिया आहिनि मूंखे चवे ज़मीन ॾिसी वञो मां ॾिसण वई आहियां मूंखे खोसो मथे करी 5 ॼणा खणी वञनि पिया हिकु चवे ना खणा मड़ के हे मूंखे ॿधियो अथनि पोइ मां रड़े पई नंढा ॿार भॼाए हमरा चवे मां सॼे कोर्ट में वठी ईंदो पोइ हेॾे भॼाए का ॾियण हाणे FIR कटाए विया आहिनि। हाणे क़ुरान शरीफ़ ॾेखारे कहिड़ो अमल क़ुरान शरीफ़ ॾेखार हे ॾिसो साईं माण्हुनि जी बेवसी आवाम मजबूर थी वई आहे क़ुरान शरीफ़ खणी वठंदा